ज़बानीअ खां तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, तुंहिंजी मेज़बानीअ खां, तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, फ़ज़ीलत तुंहिंजी आ बुलंदी सरासर, नफ़िल फ़र्ज़ फ़र्ज़ 70 फ़र्ज़न बराबर। फ़ज़ीलत तुंहिंजी आ बुलंदी सरासर, नफ़िल फ़र्ज़ फ़र्ज़ 70 फ़र्ज़न बराबर। क़द्र कोन कयोसीं, क़द्र कोन कयोसीं, गुनहगार हुयासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, तुंहिंजी मेज़बानीअ खां, तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, अची अर्श पहिरे ते ऐलान थियो थे, ॾियण लाइ मौला घणो कुझु ॾिनो थे। अची अर्श पहिरे ते ऐलान थियो थे, ॾियण लाइ मौला घणो कुझु ॾिनो थे। उन महल लेकिन, उन महल लेकिन निंड कंदासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, तुंहिंजी मेज़बानीअ खां, तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, गुनहगार रोज़ानू 10 लख छुटा थे, जहन्नुम खां जन्नत में दाख़िल थिया थे। गुनहगार रोज़ानू 10 लख छुटा थे, जहन्नुम खां जन्नत में दाख़िल थिया थे। हठ गुरूर तकबुर, हठ गुरूर तकबुर में न थे मां प्यासी, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, तुंहिंजी मेज़बानीअ खां, तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासीं, करण जीअं खपे हा करे न सघियासीं। रमज़ान अलविदा, मेहमान अलविदा, आला शान तुंहिंजो कयो मुंहिंजे मौला, हिक हिक घड़ी हुई छोटकार जेला। आला शान तुंहिंजो कयो मुंहिंजे मौला,
हिक हिक घड़ी हुई छोटकार जेला बख्शा इन खां सांवल बख्शा इन खां सांवल रहजी वयासी करण जीअं खपे हा करे न सघियासी रमज़ान अलविदा मेहमान अलविदा तुंहिंजी मेज़बानीअ खां तुंहिंजी मेज़बानीअ खां गाफ़िल रहियासी करण जीअं खपे हा करे न सघियासी रमज़ान अलविदा मेहमान अलविदा।